अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहले बैतिहि अजमईन। मोहतरम मुझा मोहतरम दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, करीम रब जा किरोड़े करम अरबा एहसान जे रब साईं तव्हां असांखे 27 रजब वारी बाबरकत रात में पंहिंजे हिन रहमत ऐं बरकत वारे घर में घुराए करे इन मिठड़े क़ुरान पाक जी ज़ियारत भी कराई आहे। मिठड़े क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। अहिड़ी थधि वारे मौसम में रब साईं तव्हांखे पंहिंजे तॾे पंहिंजे अंगण पंहिंजे घर घुरायो आहे। इन ते अल्लाह जा शुक्रिया अदा कयो। सीरत जे किताबनि में अचे थो त अल्लाह जंहिंखे पंहिंजे फ़र्ज़ जे लाइ घुराए, पंहिंजे निमाज़ जे लाइ घुराए, पंहिंजे अंगण पंहिंजे दर ते घुराए, उहो यकीन सम्झे त महिरबान आहे, तॾहिं त तौफ़ीक़ ॾिनी अथई। आवाज़ तव्हां असांजे तॾे अंगण ते बि उहो ईंदो जेनो असांजी दिलि थधी हूंदी। रब साईं जे अंगण ते बि उहो ईंदो जेनो अल्लाह राज़ी हूंदो। शल जीअं हिकिड़े हिन कलामुल्लाह जे सदके गॾु अल्लाह साईं कंदो इंशाअल्लाह जन्नत में बि ईअं गॾु ई हूंदासीं, ईअं हिक ॿिए जा पिया दीदार थींदा। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब साईं जेको मेराज करायो आहे, अवां आलमन सगोरनि खां ॿुधंदा रहो था, उहा रजब जो महीनो हो, 27 जी रात हुई। अक्सर कौल इहो ई आहे अल्लाह साईं शल तव्हां असांखे उन मेराज वारी राति जेके तोहफ़ा मिलिया, उन में जेके नुक़्ता आहिनि, उन में जेके राज़ आहिनि, रब साईं शल उहे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुसलमानो, मां हीअं चवंदो आहियां त मेराज फ़क़ति वाक़ियो न आहे, मेराज फ़क़ति किसो न आहे, मेराज फ़क़ति कहाणी न आहे। एॾे आवाज़ साफ़ अचे थो, न त थोरो वरी सुरी चो अचे। मेराज फ़क़ति कहाणी किसो न आहे, मेराज महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾुखनि जी हिकिड़ी दवा आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दुनिया में जेके ॾुखड़ा मिलिया, जेके तकलीफ़ां मिलियूं, साईं जन खां जेके पंहिंजा जुदा थी विया, नंढे हूंदे खां वठी करे आका साईं जे अखियुनि मुबारकनि मां जेके नीर वहंदा रहिया, पोइ उन्हनि अखियुनि मां जेके नीर मुबारक वहिया, अल्लाह साईं मेराज वारी राति महबूब खे जे अखियुनि खे पंहिंजो दीदार कराए, उन अखियुनि मुबारकनि जा दर्द ई दूर करे छॾिया। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तव्हां ज़िंदगीअ ते नज़र कंदो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी मुबारक ते नज़र था कयूं त साईं जे ज़ुबान मुबारक मां हे लफ़्ज़ बीठा आहिनि, फरमायो ऊज़ी तु फी सबीलिल्लाह, फरमायो ऊज़ी तु फी सबीलिल्लाह मालम यूज़कत नबियुन मिन क़बली
फरमायो त मां मुहम्मद करीम के अल्लाह जे रस्ते में कुरान जे करे तौहीद जे करे जेके दुख मिलिया हन एड़ा दुख कहीं बे नबी के न मिलिया। या साईं जी जुबान मुबारक ऐं कुरान में वरी हीअं फरमाई इन्नमा अल उसरि युसरा दुखन पोया सिंधी में चइबो आहे दुखन पोया सुख। महबूब जेकॾहिं दुखन जी भी इंतिहा थव त पोइ वरी रब घुराईंदो भी अहिड़ी जाइ ते जाते ॿियो कोई इंसान न पुॻो हूंदो। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी मुबारक में नज़र कंदे साईं जे अखरनि मुबारकनि में तोखे लुड़क ई लुड़क नज़र ईंदा। थोड़ो साफ़ तो कहे नंढनि अंदर जे आवाज़ पाड़ो थो लॻे। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़िंदगी मुबारक में नज़र कंदे त साईं जे ज़िंदगी मुबारक में साईं जे अखरनि मुबारकनि में लुड़क ई लुड़क नज़र ईंदा। महबूब साईं कॾहिं पंहिंजे बाबे साईं खे यादि करे रुना। महबूब साईं कॾहिं पंहिंजे अम्मा आमिना साईं खे यादि कंदे रुना। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अपो भेनड़े हूंदे आका साईं पंहिंजे बाबे साईं जो दीदार न कयो। कॾहिं बाबे साईं खे यादि करे रुना, कॾहिं अम्मा जीजल खे यादि करे रुना, कॾहिं अम्मा हलीमा साईं जी जुदाई पई रुवारे। कॾहिं 8 सालनि जे उकुरनि में उम्र मुबारक में बकरियूं पाचारनि कदमनि मुबारकनि में चौपल भी गुरबत जे करे को न हुई। अल्लाह अजीब तुझी कुदरत और रब करीम जे महबूब जे कदमनि मुबारकनि खे अर्श ते पहुचाइणो हुई। यतीम ॿारड़ो 8 सालनि जे उम्र में मज़दूरीअ ते बकरियूं पाचारनि पर गुरबत जे करे कदमनि मुबारकनि में चौपल नाहे। महबूब साईं अकेला हूंदा हा, अकेला वेठा हूंदा हा। आका साईं जे अखरनि मुबारक मां लुड़क वहंदा हा। हुज़ूर साईं फ़क़त अबे साईं जे करे न रुना, फ़क़त अमड़ साईं जे करे न रुना। महबूब मुस्तफ़ा करीम ताइफ वारनि जे सूरनि जे करे न रुना। महबूब साईं असां गुनाहगार उम्मत जे करे बि रुना। अजीब ॻाल्हि आहे असां जे करे अध राति जो महबूब रोई अल्लाह खे असांजो पार थो पाकनि पर असांखे महबूब यादि न। अल्लाहु अकबर। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला ना फरमाई थी हिकिड़े ॾियारे महबूब साईं सजदे में आहिनि। एॾो त सजदे में रुना, एॾो त सजदे में रुना। महबूब साईं जे रोअण जो आवाज़ बंदि थी वियो। मां त ईअं सोचमि त अल्लाह ख़ैर करे अलाए मिठड़ो मुहम्मद असां खां जुदा न थी वियो। एॾो रुना। अम्मा साईं रोअन जो बात ज़ुबान मुबारक सां अल्लाह साईं खे इलाज कहिड़ा पाकनि। अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती, अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती, अल्लाहुम्मा ला तंज़ुर इला अमाल उम्मती वंज़ुर इला यद हबीबिक मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रोई करे अल्लाह खे इलाज पाकनि ओ मुंहिंजा रब करीम मुंहिंजे गुनाहगार उम्मत ॾे नज़र न कजाए, मुंहिंजे उम्मत जे गुनाहनि ॾोहनि ॾे नज़र न कजाए। अल्लाह मां मुहम्मद करीम जे हथरनि जी तोखे पार तया। असांजे करे रोई अल्लाह खे पार तूं पाक। अल्लाह साईं मां मुहम्मद करीम जे सजदनि जी तोखे पार तया, लुड़कनि जी तोखे पार तया। पोइ मां तॾहिं त हीअं चवंदो आहियां महबूब साईं जे सजदनि लुड़कनि एलाज़नि जे करे असां बचा पिया बचण जहिड़ा न आहे। असांजो हाल बचण जहिड़ो न आहे, हिन धरतीअ ते रहण जहिड़ो न आहे।
अल्लाह सही महबूब सही के जो मेराज कयो इनाम छाजो ॾिनई। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था तवज्जा कर ओ कंजारे जे धरती जा मुसलमान, महबूब संजे थोड़ो उन्होंने दुखन वारी जिंदगी ते भी नजर कर। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था फरमायो मुझो बाबो अब्दुल्ला, महबूब संगे पंजी अमड़ बुधाईंदी फरमाइन था जरे मुझो बाबो अब्दुल्ला मुझे अम्मा आमिना साण सा शादी करे आयो। शादी करे बाद में 5-6 महीना जो गुजरिया मुझे डाडे अब्दुल्ला साईं फरमाइंदा मुझे डाडे अब्दुल्ला मुझे बाबे मुझे डाडे अब्दुल मुतल्लब मुझे बाबे अब्दुल्ला के चयो ओ अब्दुल्ला असां जो सफर गुजर वापार सा हुंदो ॿाहिरनि मुल्कनि में वापार कंदा तिजारत कंदा जंहिंजे करे तव्हां असांजो सफर हुंदो बचनि ॿारनि जो गुज़र थींदो ओ अब्दुल्ला 5-6 महीना शादी के गुजरी विया थी मां पे जो हुक्म थी शाम मुल्क काफिलो तैयार वनी करे तू भी उन्हनि सां वापार जे लिहाज़ सां वञो। हज़रत अब्दुल्ला तो चवे शादी त मुंहिंजी तादी थियल हुई पर बाबे जो हुक्म मूंखे शादीअ खां मथे हो। ये हुई अब्बे अम्मा जी गुलामी, ये हुई अब्बे अम्मा जी फर्मा बरदारी। तवा असा सभई सियाणा समझदार वेठा हूं न्याणीअ जो अबो अम्मा वेझो हूंदो आहे तॾहिं बि न्याणीअ खे आसरो हूंदो आहे। भाइर वेझा हूंदा न तॾहिं बि न्याणीअ खे आसरो हूंदो आहे। अम्मा आमिना साण त मदीने पाक जी आहे काथे मको पाक काथे मदीनो पाक 500 किलोमीटरनि जो विच ते फ़ासिलो आहे। अम्मा आमिना साण फरमाए थी हे मां थल ॿधो आहे मोड़ खां वठी करे मां ॻाल्हि खे अॻिते हलाईंदो हलंदुमि त ॻाल्हि जमींदी। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा आमिना साण पंहिंजे घोट अब्दुल्ला खे चवे थी ओ अब्दुल्ला मां मनो त नथी कया रोके त नथी सघां छो त बाबे अब्दुल मुतल्लब जो हुक्म थियल पर अब्दुल्ला 5-6 महीना शादीअ खे थिया न अब्दुल्ला मुंहिंजो हिते ॿियो को बि कोई कोन्हे न को भाउ आहे न को अम्मा आहे न को अबो आहे न को मिट माइट ॿियो कोई भी कोने। जंहिं सफ़र ते तूं वञे तो शाम मुल्क उठनि जो काफ़िलो आहे महीना जा महीना लॻी वेंदा आहिनि कॾहिं त काफ़िले खे सफ़र जे वापार जे लिहाज़ सां सालनि जा साल लॻी वेंदा ओ अब्दुल्ला मां मनो त नथी करे सघां छो त बाबे जो हुक्म मथे आहे पर बाबे खे अर्ज़ त करे सघे थो ओ मुंहिंजा बाबा जेकॾहिं हिन भेरे मुंहिंजे जाइ ते ॿिए भाउ खे मोकिलियो वञे छो त ॾाॾे अब्दुल मुतल्लब के महबूब संजे ॾाॾे खे अल्लाह 10 पुटड़ा ॾिना हा। मुर्शिद अली साईं जो बाबो साईं हज़रत अबू तालिब साईं आका साईं जो बाबो साईं हज़रत अब्दुल्ला महबूब साईं जो चाचो हज़रत ज़ुबैर इन्हनि टिनी जवाननि जी अमड़ हिक हुई साईं जे ॾाॾे खे 2 घर वारी हज़रत अबू तालिब साईं हज़रत अब्दुल्ला से हज़रत ज़ुबैर से इन्हनि जो अबो भी हिकिड़ो इन्हनि जी अमड़ भी हिकिड़ी। अल्लाहु अकबर। अम्मा आमिना साईं थी चवे ओ अब्दुल्ला जेकॾहिं बाबे खे जेकॾहिं तूं चवे त ॿिए कंहिंखे मोकिल तवज्जो कर ते अब्दुल्ला तो चवे आमिना तूं ॻणती न कर सफ़र कटिजी वेंदो पतो ई न पवंदो मां मोटी न में चवे थो मुंहिंजी दिलि थी चवे मां पंहिंजे हिन बचड़े मुहम्मद जे लाइ जंहिंजूं ख़ुशख़बरियूं तूं ॿुधाईंदी रहंदी आहीं जंहिंजे ख़्वाबनि जूं ॻाल्हियूं तूं ॿुधाईंदी रहंदी आहीं जंहिंजे ख़ुशबू ऐं ख़्वाब ऐं ओघरनि जूं ॻाल्हियूं तूं ॿुधाईंदी हज़रत अब्दुल्ला तो चवे मुंहिंजी दिल थी चवे मां उन बच्चे जे लाइ तोहफ़ा ॿियनि मुल्कनि मां वठी अचां छो त मुंहिंजो बच्चो बि निरालो आहे त उन जे लाइ तोहफ़ा बि मां निराला वठी अचां। अमना इन जे करे मां वञां तो 2 रुपया बि कमाए अचां सफ़र गुज़र बि थींदो तोहफ़ा जो भला हूंदा त हर का चवंदी त आमिना जेकॾहिं बच्चो अहिड़ो ॼणियो आहे त आमिना जे लाइ बचड़े जे लाइ वरी तोहफ़ा बि त ओढ़ा ई आया न पर बाबा साईं इंसान हिकु सोचींदो आहे रब वटि
मां मुर्शिद अली संजो कौल तो बुधाया चवे तो अरिफ तो रब्बी बिफसखिल लज़ाइम। मुर्शिद अली से ये फरमायो मां अल्लाह के हीअं बि सुञातो मां इरादो हिकिड़ो कंदो में कम ॿियो थी वेंदो हो। पोइ चुम त अलीअ जे इरादनि खे ख़त्म करण वारी बि का ज़ात आहे, उन ज़ात जो नालो अल्लाह, उन ज़ात जो नालो अल्लाहु अकबर। तवज्जह त करमा उन इम्तिहान जो ज़िक्र थो कयां। वरी इम्तिहान खां बाद में जेको इनाम मिलियो आहे मेराज वारो, उन इनाम जो ज़िक्र बि कबो। हज़रत अब्दुल्ला थो चवे आमिना ग़लती न कर, मां वञा थो सफ़र कटिजी वेंदो। पर हज़रत आमिना साइण बीबी साइण चवे थी ओ अब्दुल्ला अलाए छो मूंखे दिलि खे यकीन नथो अचे, अलाए छो मुंहिंजी दिलि बोले थी हे सफ़र ॾुखियो आहे, अलाए छो दिलि में कहिड़ा कहिड़ा वहम था पैदा थियनि। अब्दुल्ला अलाए मोटी ईंदे अलाए कोन मोटी ईंदे। इंसान कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे जेके हुन कॾहिं बि ॻाल्हियूं कोन कयूं आहिनि। हज़रत अब्दुल्ला थो चवे न न न न आमिना तूं ग़लती न कर, मां ज़रूरु मोटी ईंदुमि, पर अल्लाह वटि जेका शइ लिखियल आहे। ॿिया त काफ़िले वारा आया पर सोणो अब्दुल्ला कोन आयो ॿिया त आया पर सोणे अब्दुल्ला जहिड़ो घोट। मां अवां खां हे जुमिलो पुछा थो करणु चाहियां, जेकॾहिं मां अवां खां पुछा करणु थो चाहियां, जेकॾहिं अबे अम्मा जी वफ़ात थी वेंदी आहे, औलाद जे हयातीअ में पीउ मां वफ़ात करे वेंदो आहे त औलाद खां पीउ मां विसरी वेंदो आहे। पीउ मां वफ़ात करे वेंदो ने बच्चन को विसरी वेंदो। वरी बच्चो पंहिंजे बच्चन में लॻी वेंदो, न अबो यादि न अम्मा यादि। कंहिं पालियो कंहिं जवान कयो कंहिं ख़र्च कया यादि ई न हूंदो। पर ॿियो पासो अबे अम्मा जे हयातीअ में, अबे अम्मा जे हयातीअ में जेकॾहिं को पुटु फोत थी वेंदो आहे त अबे अम्मा खां न विसरंदो आहे। हा वाह, अबे अम्मा जे हयातीअ में जेकॾहिं को पुटु फोत थी वेंदो आहे अबे अम्मा खां न विसरंदो आहे। अल्लाहु अकबर। अबो उन पुट जे हम उम्रनि ॾे पियो निहारींदो आहे। जेकॾहिं अबो भले दिलि सां ॻाल्हि न बि करे, ज़ुबान सां ॻाल्हि न बि करे, पर सम्झ में ईंदी। अबो जेकॾहिं अकेलो वेठो आहे, कंधो हेठि कयूं वेठो आहे, सम्झ जाए त अबे खे बच्चो यादि आयो आहे। इहा अख सूर न लिकाईंदी आहे। इहा अख दर्द ज़बान बंदि थी सघे थी, पर अखियुनि जो वहण तोखे ॿुधाईंदो त इहो ॻोड़ो हरू भरू। अल्लाहु अकबर। अम्मा जी ज़ात, अम्मा जे ज़ात खां बि बच्चो न विसरंदो आहे। हीअं त दुनिया ॿुधो आहे, हीअं त चवंदा उन्हनि जे बच्चे जेतिरो जॾहिं वफ़ात करे वेंदो आहे, अबो चवंदो आहे मुंहिंजो बि हिन जेतिरो हो, जेकॾहिं मुंहिंजो बच्चो हुजे हा अॼु हिन वांगुरु शादियूं करे हा, जेकॾहिं मुंहिंजो बच्चो हुजे हा हिन वांगुरु हुनखे बचड़ा थियनि। अल्लाहु अकबर। चइबो त अबे अम्मा खां पंहिंजे बच्चनि जो विछोड़ो बर्दाश्त न थी सघंदो आहे। तूं असां पंहिंजे दिलि ते हथ रखी करे ॾिसूं, जॾहिं ॿियो काफ़िलो आयो आ, मिठो अब्दुल्ला कोन आयो आ। नंढे में नंढो पुटु आ, दुनिया जो दस्तूर आ। वरी नंढे में नंढो ॿार पीउ माउ खे घणो प्यारो थींदो आ। अल्लाह जो दस्तूर आ। नंढे में नंढो ॿार पीउ माउ खे ॾाढो प्यारो थींदो आ। पर वरी जेकॾहिं नंढे में नंढो ॿार पुटु बि हुजे सोणे अब्दुल्ला जहिड़ो, पोइ त छा था सम्झो। अल्लाहु अकबर। मां किसो खोटाईंदो हला, मां ॻाल्हि खोटाईंदो हला। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरवारी, महबूब साईं जी घरवारी अम्मा खदीजा साईं फोत थी वई त महबूब खे उन ॾुख बि रोआरियो। पर महबूब साईं जा हे लफ़्ज़ मुबारक अम्मा आमिना साईं फरमाईंदी हुई, मूंखे अब्दुल्ला जे विछोड़े झोरे विधो। साईं कॾहिं पंहिंजे बाबे अब्दुल्ला खे यादि
याद करे रोवन पिया साईं पकड़े पंहिंजे अम्मा आमना साईं खे याद करे रोवन पिया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उन रोवण जे सदके जेको एजाज़ मिलियो अल्लाह साईं अखनि रोवंदड़नि जो जेको इलाज कयो कहिड़ो इलाज थियो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौला लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सजी जिंदगी अखड़ियूं रुनियूं थोड़ो बुधो सजी जिंदगी अखड़ियूं रुनियूं अजीब उहा घड़ी हूंदी जॾहिं इन महबूब जे अखड़ियुनि रब जो दीदार कयो हूंदो अल्लाहु अकबर अजीब उहा घड़ी हूंदी जंहिं टाइम ते इन महबूब जे अखड़ियुनि अल्लाह जो दीदार कयो हूंदो जंहिं टाइम ते महबूब रब साईं जे साम्हूं आया हूंदा अल्लाह सां महबूब जी कचहरी थी हूंदी महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा राज न्याद जूं जेके ॻाल्हियूं थी हूंदियूं हिकिड़ी ॻाल्हि खे ॿुधी छॾिजांइ यादि कजांइ अल्लाह तोहफ़े जो ज़िक्र त फरमायो महबूब तोहफ़े जो ज़िक्र त फरमायो पर तुंहिंजे कचहरीअ जो ज़िक्र नाहे फरमायो। समझ में आयो त सॼो राज़ न ॿुधाइबो आहे उतों जी कचहरी छड़ो रब हे लफ़्ज़ चई छॾिया फअौहा इला अब्दिही मा औहा रब फरमायो जेका वही करणी हुई जेका कचहरी करणी हुई ॿियो ज़िक्र कचहरीअ जो मां सदको वञा महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां जे उन सफ़र तव्हां जे उन लंबे सफ़र जॾहिं महबूब संजे सॼे पासे बि 70,000 मलाइक हूंदा खॿे पासे बि 70,000 मलाइक हूंदा अॻियों बि 70,000 मलाइक पुठियों बि 70,000 मलाइक एॾनि मलाइकनि जे झिरमिट में जॾहिं मिठड़ो मुहम्मद करीम अर्श ते पातो हूंदो एॾनि वॾनि मलाइकनि जे झिरमिट में एॾनि वॾनि मलाइकनि जे जुलूस में जॾहिं महबूब साईं काथे अर्शे मुअल्ला ते जॾहिं पातो हूंदो अल्लाहु अकबर अल्लाह साईं खे हबीब करीम एॾो प्यारो जिब्राइल जेको 1.25 लख नबियनि ॾे जिब्राइल जेको 1.25 लख नबियनि ॾे वही पोइ खणी अचे उन राति अल्लाह साईं जिब्राइल खे बि हेठि बीहारे छॾियो मिठड़ो मुहम्मद करीम अञा मथे वियो आहे जिब्राइल सदाई तूं वयो आ महबूब ॾे कचहरी करण अॼु तूं बि न अचिजांइ अॼु मां अकेलो रब हूंदो में ॿियो मुंहिंजो मिठड़ो मुहम्मद हूंदो फअदला अल्लाह मुसलमानो तवज्जो तको महबूब साईं हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे नुबुवत वारे ज़ुबान मुबारक मां जेके लफ़्ज़ फरमायो मां मुहम्मद करीम खे एतिरो तवज्जो कयो वियो एतिरो तवज्जो कयो वियो अल्लाह चवंदो पोइ या मुहम्मद उदन या मुहम्मद उदन या मुहम्मद अञा मुंहिंजा हबीब वेझो आहे अञा मुंहिंजा हबीब वेझो आहे अञा मुंहिंजा हबीब वेझो आहे सीर जे किताबनि त हे बि जुमला लिखिया मां एतिरो वयुमि जो मुंहिंजे चेल जे पोयों का शइ मूंखे नज़र आई माण्हू भाकुर पाईंदो फरमायो मुंहिंजे पोयों चेल खे कुझु थधाण महसूस थी फ़क़त चेल मुबारक खे न फरमायो एतिरो वेझो थियो मुंहिंजे सीने मुबारक खे बि थधाण हाय हाय महबूब जेकॾहिं ॾुख ॾिठव त वरी अल्लाह ताला सां महिरबानी बि त हा साईं अल्लाहु अकबर ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जन्नत वारा नज़ारा भी ॾेखारिया विया महबूब मुस्तफा करीम साईं के जहन्नम जा अज़ाब भी ॾेखारिया विया ऐं हीअ ॻाल्हि ॿुधजांइ अल्लाह साईं पंहिंजे मेहमाननि सां पंहिंजे बानड़नि सां पंहिंजे बंदनि बानड़नि सां जेका महिरबानी कंदो आहे ख़ुसूसी रात जे वक़्त में कंदो आहे
अब शाबान वारी भी 15 रात आन, शाबान जो ॾींहुं न आहे, 27 भी रात आन ॾींहुं, लैलतुल क़द्र वारी भी रात आन ॾींहुं, तहजुद भी रात जो आन ॾींहुं जो। आए हाय, उन जो हे मां मिसाल ॾींदो आहियां त जेकॾहिं कंहिंसां ऑफिसर सचो हूंदो आहे, उनखे चवंदो त तूं ऑफिस में ॾींहं जो न अचो या अचे त सिधो ई चेंबर में अचिजांइ या शाम बंगले ते अचिजांइ। तव्हां बि चवंदव जंहिंजो कमु करणो हूंदो आहे, अवा या राति जो 8 खां पोइ मिलजांइ, बसि सम्झ तुंहिंजो कमु थी वियो, सम्झ तुंहिंजो कमु थी वियो। अल्लाह अकबर। जीअं कमु करण वारो ऑफिसर राज़ी हूंदो आहे, चवंदो आहे राति जो अचो, रब बि तॾहिं चयो थी बाना तुंहिंजा खोड़ मसइला थी न, पोइ मां अल्लाह वटि त 24 कलाक हाज़िरी जेॾी महिल ॾे, पर राति वारे टाइम ते जेका तहजुद वारी हाज़िरी आहे न, उनजो मज़ो ई पवंदो आहे। आवाज़ आई? ओ मुसलमानो, तॾहिं त मां हिकिड़ो जुमिलो चवंदो रहंदो आहियां, कहिड़ो? ओ दुखन वारा, तकलीफ़ुन वारा, जेकॾहिं तोखे दुनिया जा दुख अथई, बचन जा इम्तिहान अथई, बचन जा मसइला थी, पुटनि जा तोखे दुख आहिनि, नियाणियुनि जा तोखे दुख आहिनि, मिटनि माइटनि जा तोखे दुख आहिनि, अज़ीज़नि क़रीबनि जा तोखे दुख आहिनि। हिन लफ़्ज़ खे यादि कजांइ, ॿुधाए आलिमनि बुज़ुर्गनि हे जुमिलो ॿुधायो आहे, माण्हुनि खे दुख न ॿुधाईंदो कर, छो त जो के टेम ते माण्हू दवा जे जाइ ते लूण खयूं घुमंदा था वतन। अॼु कोई दुखन जी दवा नथो करे, हर को फटन ते लूण थो बुरके। ज़ाहिर में ईअं तोसां निमाणा थींदा, तुंहिंजे लेखे त वॾो दुख थो थिए, पर दुख न थींदई। तोखां पोइ खिलंदो त भले लोड़े, अवा तोखां पोइ खिलंदो त भले। जेकॾहिं पक्को मुसलमान हूंदो, मुर्शिद अलीअ जो नौकर हूंदो, मुर्शिद हुसैन जो नौकर हूंदो, असाबन आल बैतन जो ग़ुलाम हूंदो, मिठे मुहम्मद जो आशिक़ हूंदो, उहो त ईअं न कंदो। उहो चवंदो ॿिए जो दुख मुंहिंजो दुख आहे। आका फरमायो त मज़ो तॾहिं आहे जो पंहिंजे लाइ जेका पसंदि करें, ॿिए जे लाइ उहा पसंदि कर, पोइ तूं सम्झ त मोमिन आहे। ओ मुसलमानो, तवज्जो त कयो, जेको जुमिलो चवण थो चाहियां, कंहिंखे बि पंहिंजे दिल जा दुख न ॿुधाईंदा कयो, अरमान न ॿुधाईंदा कयो। साईं भला दिल ते पारो थींदो आहे, कंहिंजे आॾो दुख ॿुधायूं, कंहिंखे दिल जा वाल ॾियूं। हा, हिकिड़ो टाइम थी, हिकिड़ी ज़ात थी जेके पंहिंजा दुख ॿुधाइजे। अधु राति जे टाइम ते तुंहिंजे घर भाती बि निंड पिया हुजनि, तुंहिंजे घर वारा तुंहिंजा बच्चा ॿार निंड पिया हुजनि, उन टाइम ते तूं घर छॾे करे सिधो अल्लाह जे दर ते या रब जे अंगण ते हलियो आहे, वुज़ू करे तहजुद में सजदे में हलियो अचे, रब जे आॾो अर्ज़ु कर, ओ मुंहिंजा अल्लाह, पैदा बि मूंखे तो ई कयो आहे। ओ मुंहिंजा अल्लाह, जेकॾहिं पैदा कयो थी, जेकॾहिं मूंखे इम्तिहाननि में विधो थी, मूंखे दुख ॾिना थी, अल्लाह मुंहिंजे दुखनि खे दूर करण वारो बि तूं आहीं, तकलीफ़ुनि खे दूर करण वारो बि तूं आहीं। अदरा जे टाइम ते रब जे दर ते अची सजदो करणो तुंहिंजो कमु आहे, दुख ॿुधाइण तुंहिंजो कमु आहे, दुख दूर करण अल्लाह जो कमु आहे। केरु दूर कंदो? बाबा साईं, पोइ असांजे मथां फर्ज़ बणिजे थो त असां दुख तकलीफ़ां दूर करण अचूं की न? आवाज़ आई? ओ मुसलमानो तवज्जो त कयो, ओ मुसलमानो तवज्जो त कयो, महबूब मुस्तफा करीम सैयद सां अल्लाह जो भी प्यार आहे, महबूब जे उम्मत सां रब करीम जो भी प्यार आहे। तॾहिं त महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जहन्नम जे पेट में, जहन्नम जे अंदर गुनाह जा अज़ाब न जे करे ॾेखारिया विया, जीअं मुंहिंजो हबीब पंहिंजे उम्मत खे ॿुधाए गुनाह खां बची वञनि, मां अल्लाह जन्नत जो फ़ैसिलो करे छॾियां। बाबा साईं, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मत सां एतिरो प्यार हो जेको तो असां सोचे बि नथा सघूं। हाँ बाबा साईं, आका साईं जो उम्मत सां एतिरो प्यार हो जेको तो असां सोचे बि।
हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा मां मोहम्मद करीम के मेराज वारी रात बेनमाज़ीअ जा अज़ाब ॾेखारिया विया। थोड़ो थदरी दिल सां सोचो, थोड़ो थदरी दिल सां। बाबा साईं अल्लाह रब्बुल आलमीन वटि निमाज़ जो क़द्र केॾो हो जो हितरे निमाज़ न ॾिनई, अर्श ते घुराए ॾिनई। काथे बाबा साईं? हाँ साईं, मां साहब जे लाइ मिसाल ॾियां, जेकर तव्हांखे IG साहब हेॾे कंडियारे में तोहफ़ो मोकिले त ख़ुशि थींदो, पर उते घुराए ॾेव त? हा वाह साईं, थोड़ो सोचो। अल्लाह अर्श ते असांजे महबूब खे घुराए निमाज़ ॾिनी आहे, पोइ सच ॿुधायो पंहिंजे दिलि में सोचूं त असां वटि उहा शइ रही आहे? आवाज़ आई? ओ मुंहिंजा सोना, ओ मुंहिंजा सोना, आओ त मां तोखे निमाज़ जो ज़िक्र हिन रीत ॿुधायां। मिठे मोहम्मद करीम जे मेराज वारे सफ़र जो वाक़ियो त तमामु डिघो आहे, तफ़सील त तमामु डिघो आहे, पर उन में शार्टकट मां तोखे नुक़्ता थो ॿुधाईंदो वठां। जेको तोहफ़ो मिलियो निमाज़ वारो तोहफ़ो, उन निमाज़ जो ज़िक्र थो कयां। निमाज़ हीअं पढ़बी आहे जीअं मुंहिंजे मुर्शिद अलीअ निमाज़ पढ़ी आहे। कहे हाय हाय अल्लाहु अकबर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौट बिया, महबूब से जो न्याणो बिया, जेके दुनिया मुर्शिद अली से जे नाले से याद कंदी आहे। हरते शेरे खुदा से तो फरमाए जंग में मां अली के जंग मुबारक में तीर लगी वियो। जावे एडो तो हुननि जे ज़ुबाननि ते, हुननि जे दिलनि में सब्र हो। पाण खे मशर चक पाईंदो आहे त निमाज़ में मशर खे चंबो, उहो अणबो जो हुन जा पोयां नसुल बि यादि कंदा। त मां भुलिजी आयुमि काॾे? निमाज़ में। पर हुननि जी इबादत मुर्शिद अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जिहाद में जंग में तीर लगी वियो, तीर न पो निकिरी सघे। जंहिं टाइम ते मुर्शिद अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लिहाज़ सां परेशान थिया, जंग मुबारक में तीर लॻल, ॾाढी तकलीफ़ भी थिए पई। सोने अली से फरमायो तव्हां परेशान न थियो, साईं भला छा कयूं? शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो जंहिं टाइम ते मां अली निमाज़ में हुजां, तव्हां तीर भले कढी छॾिजो। शाम में हुजां? हाय हाय शाजो नशो, शाजी ऑपरेशन, नड़ो कंडो कढाईंदाऊं त बि सॼो रुमाल वात में विझंदाऊं। अवल चवंदासीं सुन कर बाह या खुड़ी, डॉक्टर सुन कर ईअं हथ जेकॾहिं डॉक्टर विझंदो त पोइ डॉक्टर वारे चंबे खे बि माटो उहो हूंदो, चवंदो वञे जंग ख़राब थिए त मुंहिंजो छा वञे। पर हे मुर्शिद अली से जी निमाज़ आहे। मां सदको वञा मुर्शिद अली से जे निमाज़ तां। मुर्शिद अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिं टाइम ते अल्लाह अकबर करे बीठो वा, हेॾो हमराह ने तीर कढियो, मुर्शिद अली से के ख़बर न पई। जंहिं टाइम ते सलाम वराए, सलाम वरण खां बाद में पुछा तो करे केड़ी महिल तव्हां तीर कढियो, चवंदा साईं तव्हांखे ख़बर ई न पई छा? साईं तव्हांखे ख़बर ई न पई? जवाब ॿुधजा। मुर्शिद अली साईं फरमायो मूंखे कीअं ख़बर पवे, मां बीठो कंहिंसां कचहरी पोइ कयां। आवा मुंहिंजी कचहरी कंहिंसां? काथे काथे मस्जिद में ॾिसंदा हो न, ॿाहिरों लिखियलु हूंदो आहे मखलूक से ताल्लुक ख़त्म, ख़ालिक से ताल्लुक शुरू। अब ॿाहिरि लिखियलु हूंदो आहे। भला हीअं हे त खणी असां हेॾे ख़्यालु न कंदा आहियूं। SSP साहब में, DC साहब में या ॿिए कंहिं में कमु पइजी वेंदो आहे त अवल छा कंदा आहियूं, बाबा मोबाइल साइलेंट कर, मतां अंदरि रिंग न वॼे। पोइ जेकॾहिं उतरे दुनिया जे ऑफिसर वटि वञूं था त मतां रिंग न वॼे। हेॾे त शहनशाह बादशाह हुआ, असां ॾिसंदा आहियूं ख़्यालु न कंदासीं, निमाज़ में पई वॼंदी। पर हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जंग मुबारक मो तीर निकिरी वियो, ख़बर न पई। चइबो त हक़ीक़ी निमाज़ इन जो नालो आहे। साईं हेॾो अचो।
ओ मुसलमानो मेराज वारी रात जेको तोहफो मिलियो उन जो बयान पोइ हले। अल्लाहु अकबर, आल बैतन सगोरन के केॾो इन तोहफे जो क़दुरु आहे। आल बैतन सगोरन के उन निमाज जेको तोहफो मिलियल आहे केॾो उन जो क़दुरु आहे। ॿुधो शेर खुदा साईं तो फरमाए के ॼाणे फातिमा चयो अली चयोमांसि जी चे नफिल पढ़ण जी इजाज़त ॾे। फर्ज़ जे लाइ औरत मुड़स खां इजाज़त न वठंदी छो त मथां जो हुकुम आहे। नफिल जे लाइ औरत मुड़स खां इजाज़त त अम्मा फातिमा जी ज़िंदगी हुई न। हज़रत अली से फरमाए तो मां चयोमांसि फातिमा तूं भले 4 रकातूं नफिल पढ़। मां सोचियो 4 रकातूं नफिल केड़ो वॾो टाइम लॻंदो, पर ॿुध आका साईं जा बचड़ा आका जे अहल बैतन जी निमाज़ तो ॿुधायां। मुर्शिद अली साईं फरमायो मां ॾिठुमि फातिमा अल्लाह अकबर करे बीठी सुबुह ताईं फातिमा 4 रकातुनि में सुबुह ताईं फातिमा 4 रकातुनि में अल्लाह जो क़ुरान पूरो कयो आहे। जंहिंजे घरनि में हिक रात में ख़त्म निकिरंदा पोइ उते बचड़ा हुसैन जहिड़ा पैदा थींदा न थींदा। जंहिंजे घरनि में बचड़ा मिठड़े हुसैन जहिड़ा पैदा थींदा पोइ चओ त पोइ उहो बचड़ा तॾहिं पैदा थिया जॾहिं उन्हनि जो बाबो मिठड़ो अली हो, उनजी अम्मा बीबी फातिमा साहिब। हर साईं जन अची विया। मां इहा पंहिंजी बेअदबी सम्झंदुमि। हर साईं जन अची विया आहिनि, इहा मां बेअदबी सम्झंदो आहियां। पंहिंजे वॾनि खे विहारे करे असां ॿियनि खे अदब सेखारियूं ऐं पाण वॾनि खे विहारे कुर्सियुनि ते वेठा हुजूं। इन्हनि जे शफ़क़त इन्हनि जे अदब सां जेकॾहिं कंहिंजे दिलि मां दुआ निकिती त बाबा इहो गंज आहे। छा कलाक बयान 1.5 कलाक बयान, पर जेकॾहिं कंहिं वॾनि जे अदब एहतराम जे लिहाज़ सां मुनो कलाक बि बयान थिए त इहो बि गंज आहे। महबूब जे मेराज जो महीनो, मेराज में तोहफ़ो मिलियो निमाज़ जो। तव्हां असांजे मथां फर्ज़ बणिजे थो त असां मर्द बि निमाज़ी थियूं त असां जूं अमड़ियूं भेनरूं बि निमाज़ी थियनि। घरनि में निमाज़ हूंदी त बरकत पवंदी, सुकून हूंदो, राहत हूंदी, एको ॿधी हूंदी। जेकॾहिं निमाज़ न आहे त बाबा साईं कुझु बि न आहे। निमाज़ न आहे त बाबा साईं कुझु बि न आहे। ऐं ॿियो ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त बचड़नि को क़ुरान पाक पूरो कयो आहे। छा पूरो कयो आहे बाबा साईं? बचड़नि क़ुरान पाक पूरो कयो। मां इन ते बि अवां महले वारनि पाड़े वारनि खे मुबारकबाद थो चवां। हा बाबा पाड़े वारनि खे छो हिन खां वधीक त को तोहफ़ो ई कोन्हे। बाबा साईं हिन खां वधीक त को पोइ जेकॾहिं कंहिंजे बचड़नि खे अहिड़ो तोहफ़ो मिलियो, जेकॾहिं को स्कूल में कॉलेज में पहिरीं पोज़ीशन खणंदो आहे त पीउ ख़ुशि थींदो आहे, पर असां त ख़ुशि तॾहिं थियूं जॾहिं असांजे बच्चनि खे अलाह सां अहिड़ी दौलत नसीब करे। अलाह साईं असांजे माइट मौली आफ़ताब साहब जी महिनत अवां सॼे पाड़े वारनि जो उन सां ताउन रब साईं शल क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मुंहिंजो अचणु अवां जो अचणु शल रब साईं क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। दुआ बि आख़िर में थींदी ऐं साईं जन जा दुआ जा कलमा बि थींदा। उहा आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब।